मातरी लग नड़बैत जे बेताब बादशाह सावण फ़कीर जो मेलो शुरू थींदे ई लाड़पट्टी समेत सॼी सिंध मां शौक़ीन मेले में पहुची ढगनि ऐं घोड़नि जी डोड़ समेत मल्ह मुक़ाबला ॾिसी ख़ूब इंजॉय करे रहिया आहिनि। जॾहिं त मेले में झूला, सर्कस ऐं मिठाई जे दुकाननि समेत होटलुनि ते तमामु घणी रश नज़र अचे थी। मेले में पहुतल शौक़ीननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त इन में चङा मौजूद माण्हू हर फन जा ईंदा आहिनि। हिननि में असांखे दाद मिलंदा आहिनि। पुराणी असांजी सकावत आहे, इहा असांजो रवाजु आहे। हिकिड़ा हरपारी आहिनि, हिकिड़ा कच्छी आहिनि, हिकिड़ा मारूड़ा आहिनि। जेको मज़बूत जेको बिसर थो थिए। भले में भलो मेलो, घोड़ा भला, ढगा भला, उठ मला कड़ो बना दंग जो पहिरें नंबर सफ़ा बाहर जत जेको उठ किटंडे आदम को भेट छा को बहाल दौर ऐं झंडो खोतो गोट सिंध वा ऐं हिक हंधि आया आहिनि, हर हंधि आया आहिनि। असांजो शौक़ु आहे, मोहबत जा मारियल आहियूं। हिते असां मेले ते ढगा हर साल काहे ईंदा आहियूं। सावण फ़कीर जो ही लॻल मेलो 4 ॾींहंनि ताईं जारी रहे थो। कैमरामैन अली ज़ुल्करनैन मल्हार सां गॾु अशरफ चांडियो, सिंध टीवी न्यूज़, मातली।